अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीकी मिठू वाला मौज़ू कलाम। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, उन जा नाज़ अंदाज़ अहिड़ा आहिनि, अहिड़े तरीक़े सां जंहिं अंगल ऐं आर अहिड़ा सम्झाया आहिनि। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, उन जा नाज़ अंदाज़ अहिड़ा आहिनि, अहिड़े तरीक़े सां जंहिं अंगल ऐं आर अहिड़ा सम्झाया आहिनि। मिठास माण्हुनि खे तक़रीबन मोहण ते मजबूर करियो छॾे। मिठास माण्हुनि खे तक़रीबन मोहण ते मजबूर करियो छॾे। अहिड़ियूं नाज़ुक ख़्वाहिशूं रखंदड़ इंसान ॾाढा हिसास थींदा आहिनि। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, उन जा नाज़ अंदाज़ अहिड़ा आहिनि, अहिड़े तरीक़े सां जंहिं अंगल ऐं आर अहिड़ा सम्झाया आहिनि। ज़हानत में पंहिंजो मट पाण आहिनि, ज़हानत में पंहिंजो मट पाण आहिनि, क़ाबिल ज़िक्र उटसाईंदड़ किरदार पाण आहिनि। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, उन जा नाज़ अंदाज़ अहिड़ा आहिनि, अहिड़े तरीक़े सां जंहिं अंगल ऐं आर अहिड़ा सम्झाया आहिनि। कंहिं बि क़िस्म जी मायूसी या परेशानी ज़ाहिर कोन कंदा आहिनि, कंहिं बि क़िस्म जी मायूसी या परेशानी ज़ाहिर कोन कंदा आहिनि, अॻिते उसिरण ऐं कुझु करे ॾेखारण लाइ मौक़िया फ़राहम कंदा आहिनि। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, उन जा नाज़ अंदाज़ अहिड़ा आहिनि, अहिड़े तरीक़े सां जंहिं अंगल ऐं आर अहिड़ा सम्झाया आहिनि। इल्म सां चाह रखण ऐं बहितरीन लिखण ते ख़िराज तहसीन। इल्म सां चाह रखण ऐं बहितरीन लिखण ते ख़िराज तहसीन। पढ़ण में होशियार आहे पर लाजवाब जिस्मानी करदब ॾेखारे हैरत में विझी छॾींदा आहिनि। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, उन जा नाज़ अंदाज़ अहिड़ा आहिनि, अहिड़े तरीक़े सां जंहिं अंगल ऐं आर अहिड़ा सम्झाया आहिनि। फ़राग़ दिलीअ सां बराबरीअ जा मौक़िया फ़राहम करणु, फ़राग़ दिलीअ सां बराबरीअ जा मौक़िया फ़राहम करणु, अहिड़ा रोशन ख़्याल इंसान तमामु घटि हूंदा आहिनि। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, उन जा नाज़ अंदाज़ अहिड़ा आहिनि, अहिड़े तरीक़े सां जंहिं अंगल ऐं आर अहिड़ा सम्झाया आहिनि। भला भाग तिन जा जिन खे इहा महिरबान निहार नसीब थी, भला भाग तिन जा जिन खे इहा महिरबान निहार नसीब थी, राज़ अहिड़नि रमज़नि खां बि वाक़ुफ़ थिया आहिनि। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, उन जा नाज़ अंदाज़ अहिड़ा आहिनि, अहिड़े तरीक़े सां जंहिं अंगल ऐं आर अहिड़ा सम्झाया आहिनि। पाज सां ॾांस निहारे इहो सम्झायो, हिकु लम्हो अहिड़ो बि हूंदो आहे। पाज सां ॾांस निहारे इहो सम्झायो, हिकु लम्हो अहिड़ो बि हूंदो आहे। सॼण प्यार कंदड़ वजूद अखि छिंभ में हिक ॿिए सां सभु कुझु सले वठंदा आहिनि। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, उन जा नाज़ अंदाज़ अहिड़ा आहिनि, अहिड़े तरीक़े सां जंहिं अंगल ऐं आर अहिड़ा सम्झाया आहिनि।